अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे तकरार ड्रामे जी बहितरीन अपडेट ॾींदा हलूं। ही अपडेट तव्हांजे वॾे कम जी आहे। मुंहिंजे ख़्याल में अगरि ही अपडेट तव्हां न ॿुधो, तव्हां कुझु बि न ॾिठो। छाजे करे हिन वीडियो में अहिड़ियूं जेको न्यूज़ ख़बरूं आहिनि, तकरार ड्रामे, मोहब्बतनि जो माॻ, इन्हनि जे बारे में आहिनि। अगरि तव्हां ही मिस करे वेठा हो त पोइ तव्हां सम्झो तव्हां सॼो ॾींहुं यूट्यूब ते कुझु कंदा बि न आहियो। दोस्तों, इन वीडियो खे मुंहिंजे ख़्याल में आख़िर ताईं तव्हांखे ॾिसणु खपे ऐं शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब करणु खपे। हलूं था दोस्तों पंहिंजी अपडेट जी तरफ़। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिजावल इहो सम्झी चुको आहे त जेको पप्पू आयो आहे, इन भाॻो प्यार जो प्यासी, मिसाल चवां थो मां, इहो शेर अली जो माण्हू आहे। वाक़ई शेर अली सां बि उनजो राब्तो आहे ऐं नवाब खान सां बि उनजो राब्तो आहे। इहो अचानक अची बे टाइम अची टपकियो आहे। बहरहाल इहा उन जी सजावल ख़ान हाणे को न को रस्तो त ॻोल्हींदो न विढ़ण जे लाइ। पप्पू जी सूरत में इन खे रस्तो ड्रामे वारनि घड़े ॾिनो आहे। बहरहाल इहा उन्हनि जी सोच, इहा अॻिते पप्पू किन करण वारो आहे। कुझु अरसे खां पोइ फ़िलहाल त इस्पताल में वञी पुॻो आहे। लेकिन हलूं था पंहिंजी ड्रामनि जे अञा नेक्स्ट एपिसोड जी जेका ॿियूं किस्तनि जूं अपडेट आहिनि, ख़ासि करे मोहब्बतनि जो माॻ बि दोस्तों अन करीब पुॼण वारो आहे। दोस्तनि जा कमेंट ॾिसी राय मां तॾहिं ॾियांव थो। फरवरी महीने में हलंदो, हाली वेट कयो, इंतज़ारु कयो। अञा तव्हांखे कुझु न कुझु मोहब्बतनि जो माॻ जे ड्रामे जे बारे में बि इंतज़ारु करिणो पवंदो। ऐं दोस्तों, तव्हांखे मां ही बि ॿुधाईंदो हलां त हाणे जेको बि मतिलबु मोहब्बतनि जो माॻ, उहो बि सोप सीरियल आहे। ऐं ॿियो आज़म मैंगल यानी रबनि जो ड्रामो बि अचण वारो आहे, हवेली। उन जो बि काफ़ी जेको आहिनि किस्तूं रिलीज़ थी तयारु थी चुकियूं आहिनि। इन करीब हाणे उहो KTN ते स्टार्ट कयो वेंदो। हू बि बहितरीनु आहे। उन में असद कुरैशी बि आहे। असांखे ॾींदा इजाज़त, ख़ुदा हाफ़िज़।